बाक़ायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। जमायत इस्लामी जो रावलपिंडी लियाकत बाग में धरणो। जमायत इस्लामी मुतरफ़ा महांगाई ऐं महांगी बिजली ख़िलाफ़ लियाकत बाग रावलपिंडी में धरणो हयो वियो आहे। धरणे खे ख़िताब कंदे जमायत इस्लामी अमीर हाफ़िज़ नईम रहमान जो चवणु आहे त धरणो 1 महीनो हले या उन खां वधीक असां तयारु आहियूं। हुकूमत रिलीफ ॾियण जी ॻाल्हि कंदी तॾहिं ई ॻाल्हियूं अॻिते वधंदियूं। जमायत इस्लामी अमीर ख़िताब कंदे चयो त ग़रीब ऐं पघारदार तबिके खे तबाह कयो वियो। सीड़पकार मिलूं बंदि करण ते मजबूर थी विया आहिनि। अवाम परेशान, पर हुकूमत जे कन ते जुआ बि नथी सुरे। संदसि चवणु हो त IPPs में हुकूमत में शामिल माण्हुनि जूं कंपनियूं आहिनि। हिकु अहिड़ी कंपनी आहे जंहिंजो हिकु यूनिट 750 रुपयनि जो पवे थो। इहो पैसो असां छो ॾियूं? IPPs खे लगाम ॾियणो पवंदो। असांजो हिकु ई मुतालबो आहे त ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। अहम ख़बर आहे, जमायत इस्लामी रावलपिंडी लियाकत बाग में धरणो हयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जमायत इस्लामी रावलपिंडी लियाकत बाग में धरणो हयो आहे। जमायत इस्लामी तरफ़ां महांगाई ऐं महांगी बिजली ख़िलाफ़ लियाकत बाग रावलपिंडी में धरणो हयो वियो आहे। धरणे खे ख़िताब कंदे जमायत इस्लामी अमीर हाफ़िज़ नईम रहमान जो चवणु आहे त धरणो 1 महीनो हले या उन खां वधीक असां तयारु आहियूं। हुकूमत रिलीफ ॾियण जी ॻाल्हि कंदी तॾहिं ई ॻाल्हियूं अॻिते वधंदियूं। जमायत इस्लामी अमीर ख़िताब कंदे चयो त ग़रीब ऐं पघारदार तबिके खे तबाह कयो वियो। सीड़पकार मिलूं बंदि करण ते मजबूर थी विया आहिनि।